नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत चीन खां सिधी रीत कोरोना वैक्सीन ख़रीद करण जो ऐलान कंदे चयो आहे त इहा वैक्सीन मुफ़्त हूंदी। वैक्सीन जो को बि नुक़सान नाहे। सिहत जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचो चयो आहे त वफ़ाक़ वैक्सीन ख़रीद करण जी इजाज़त ॾिनी आहे। चीन खां कीन साइनो वैक्सीन जा 5 लख डोज़ सिधी रीत ख़रीद कया वेंदा। सुभाणे खां 20,000 डोज़ मिली वेंदा। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर अज़रा फज़ल पेचो चयो त ग़रीब माण्हू वैक्सीन खां लवाए रहिया आहिनि। कोशिश आहे जल्द माण्हुनि खे वैक्सीन लॻायूं। कराची में 29 वैक्सीनेशन सेंटर मौजूदु आहिनि। स्पोंक वैक्सीन निजी शोबे वटि कोन्हे। वैक्सीन मुफ़्त आहे, उन मां को बि नुक़सान कोन्हे। हुन चयो त 50 करोड़ रुपया वैक्सीन लाइ रखिया आहिनि। बर्तानिया मां माण्हू पंजाब आया। दावतूं खाधियूं ऐं कोरोना जो बर्तानवी क़िस्म पखिड़िजी वियो। बर्तानवी क़िस्म सिंध आयो त वॾी तबाही पखीड़ींदो। सूबाई वज़ीर चयो त वफ़ाक़ खे 3 वॾियुनि इस्पतालुनि बाबति ख़त लिखियो आहे। असां इस्पतालुनि ते पैसा ख़र्च कया आहिनि। पहिरियां पैसा ॾिना वञनि, पोइ इस्पतालूं वरितियूं वञनि। वफ़ाक़ इस्लामाबाद में वेही इहे इस्पतालूं नथो हलाए सघे। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट कंदा हलूं त सिंध हुकूमत चीन खां सिधी रीत कोरोना वैक्सीन ख़रीद करण जो ऐलान कंदे चयो आहे त इहा वैक्सीन मुफ़्त हूंदी। वैक्सीन जो को बि नुक़सान नाहे। सिहत जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचो चयो आहे त वफ़ाक़ वैक्सीन ख़रीद करण जी इजाज़त ॾिनी आहे। चीन खां केन साइनो वैक्सीन जा 5 लख डोज़ सिधी रीत ख़रीद कया वेंदा। सुभाणे खां 20,000 डोज़ मिली वेंदा। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर अज़रा फज़ल पेचो चयो त ग़रीब माण्हू वैक्सीन खां लवाए रहिया आहिनि। कोशिश आहे जल्द माण्हुनि खे वैक्सीन लॻायूं। कराची में 29 वैक्सीनेशन सेंटर मौजूदु आहिनि। स्पोंक वैक्सीन निजी शोबे वटि कोन्हे। वैक्सीन मुफ़्त आहे, उन मां को बि नुक़सान कोन्हे। हुन चयो त 50 करोड़ रुपया वैक्सीन लाइ रखिया आहिनि। बर्तानिया मां माण्हू पंजाब आया। दावतूं खाधियूं ऐं कोरोना जो बर्तानवी क़िस्म पखिड़िजी वियो। बर्तानवी क़िस्म सिंध आयो त वॾी तबाही पखिड़ींदो। सूबाई वज़ीर चयो त वफ़ाक़ खे 3 वॾियुनि इस्पतालुनि बाबति ख़त लिखियो आहे। असां इस्पतालुनि ते पैसा ख़र्च कया आहिनि। पहिरियां पैसा ॾिना वञनि, पोइ इस्पतालूं वरितियूं वञनि। वफ़ाक़ इस्लामाबाद में वेही इहे इस्पतालूं नथो हलाए सघे।